द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अखर खजानो 181। अॼु जा सिंधी अखर आहिनि भूसो, कतर या तुह, लाम, शाख या टारी, नो निकोरो, कोरो, छाप या वापारी निशान, फेराइण या घुमाइण, ब्रांडी शराब जो क़िस्म। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। कुड़मी अनाज ऐं भूसो रखण जो गुदाम ॿनीअ में ई ठाहींदा आहिनि। वण जी टारियुनि वांगुरु गोपाल केतिरनि ई ज़िलनि में पंहिंजे दुकान जी शाख खोली आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। आसनदास पंहिंजे नए निकोरे कारखाने में ठहंदड़ वहिन जो वापारी निशान कोरो काग़ज़ रखियो। लठबाज़ लठ त तरारबाज़ तरार मतिलबु तलवार फेराइण में महारत रखे थो। माखीअ चमचे में कुझु बुड़ा ब्रांडी मिलाए चटण खंघ जो घरेलू इलाज आहे। सिंधियत सुहिणी रहे।